अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे कोट लखपत जो कैदी जेल डायरी। लेखक रसूल बख्श पली जो किस्त 5वीं 29/7/1982 ईस्वी। बहितरीनु सुबुह आहे, हीर पई लॻे, हथ मुंहुं धोई थोरो चकर लॻाए अची वेठो आहियां। पाण खे तमामु थोरो पर बहितर महसूसु पियो करियां। रेडियो चालू कंदुसि पर ख़बरूं हूंदियूं फ़लस्तीन जे तबाहीअ जूं ऐं अरब वज़ीरनि, जागीरदारनि, शेखनि, सुल्ताननि, बादशाहनि, सदरनि, सॼी अरब जागीरदार ऐं सरमाएदार हाकिम तबिके जे बेग़ैरतीअ, गद्दारीअ, क़ौम ऐं वतन फ़रोशीअ जूं ऐं कूड़े ठपे लॻल जुड़तूं इस्लामी मुल्कनि जे हाकिम तबिकनि जे मुनाफ़िकी, मकर ऐं बेहयाईअ जूं। उहे ॿुधी छा कबो? अहिड़े बहितरीन ॾींहं ते छा कजे? या त पंहिंजे ॻोठ न्योवात जे उलहंदे पासे गुरोन ग्राउंड हवाई अॾे ॾांहुं निकिरी वञिजे। ॻेच ऐं इनक़िलाबी मौलूद, मदाऊं, काफ़ियूं ऐं कलाम ॿुधजनि ऐं झट शट हणजनि। या लतीफ़ाबाद में उलहंदे पासे सिंधू दरिया जे किनारे ते यारनि सां गॾु वेही 7 आसमाननि ऐं 7 ज़मीनुनि जे ॻाल्हियुनि बाबति ढाड़ ठकाव हणजनि। या अयाज़ सां गॾिजी पठाण कॉलोनी जे उलहंदे वारे मैदान में चकर हणजनि, अयाज़ जूं ख़बरूं ॿुधजनि। या जुंगशाहीअ में ॿारनि जी छांग वठी वञी उलहंदे टकर ते वेहिजे ऐं ॿारनि जूं पाण में रांदियूं ऐं वेड़ियूं ॾिसजनि, संदनि दाहूं ॿुधजनि ऐं संदनि फ़ैसिला कजनि। या वरी लतीफ़ाबाद जे घर जे गेट वटि कुर्सियूं विझी नजम अब्बासीअ सां अदबी मामलनि ते ॻाल्हि ॿोल कजे ऐं संदसि उन्ही आॾी पुछा जा जवाब सोचजनि। या जोए साहब खे ॻोल्हे हथु कजे ऐं साणसि तख़लीक़ी रिहाण कजे। या फाज़िल खे वठी सिंधाला जी हलियो वञिजे। हिकु हिकु किताबु कढाए ॾिसिजे, कुझु हथु लाइ कुझु पढ़ी ॾिसजनि, नोट वठिजनि, लिस्टूं ठाहिजनि ऐं दानिश्वर प्रोफेसर टाइप मख़लूक जे ख़्यालनि जी दुनिया सां आशनाई नई कजे। या जे किथां मुंशी अची निकिरे त खांसि संदसि या लतीफ़ जो कलाम ॿुधिजे, न त पोइ घर वेही ज़रीना बुकी ऐं मुनीअ खां लोकगीत ऐं क़ौमी नग़मा ॿुधजनि। ख़ैरु फ़िलहाल त हिते ई वेही था कोट लखपत जे इस्लामी क़ैद खाने अंदरि इस्लामी नज़रबंदीअ जी सादत हासिलु करियूं ऐं रूहानी लसतूं वठूं। अॼु ज़माने खां पोइ मौलाना रियाज़ खोखर साहब जन आया। ग़ुलामीअ जो निज़ाम परावा मुल्क फ़तेह करणु जाइज़ आहे या न? सिंध ते अरबनि जी काह, क़ुरान मजीद में ग़ैर अरब नबियुनि, ग़ैर अरब मेवनि ऐं ग़ैर अरब तारीख़ जो ज़िक्र न हुजणु, फ़लसफ़े जी ॿियनि नुक़्तनि, ग़ुलामदारनि, जागीरदारनि, सरमाएदारनि ऐं सोशलिस्ट निज़ाम ऐं उन्हनि जी पाण में भेट जे मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल थी। पछाड़ीअ जो पाण हिकिड़े क़ैदीअ खे फरमायाऊं, सुभाणे अची ॿांह जे सूर लाइ मिटी पढ़ाए वञिजो। मीम जी मुलाक़ात कान आई, वीचारे हफ़्ते खां सख़्तु इंतज़ारु कयो आहे। अॼु किताबु हिकु हिकु करे ॾिठमि, बुल्ले शाह ऐं शाह हुसैन जे कलाम मां चूंड कलाम लिखियो हुअमि, उहा कापी न मिली त न मिली। बाक़ी दारुलसन की आज़माइश जो अंग्रेज़ी तर्जुमो मिली वियो। शाम 6:30 जा लाहौर टीवीअ तां आज की कहानी अचण वारी आहे। नशेमन ख़ैरनि सां पूरो थियो। आज दी कहानी आई बेकार हुई। मक़सदु उहो त ॿहिराड़ीअ जा ॼट ॿहिराड़ीअ में ई पिया हुजनि, शहरनि में अची पाण खे बि ख्वार ख़राबु न कनि ऐं सरकार नामदार वास्ते मसइला बि पैदा न कनि। सावन रूप ड्रामे लाइ कुमाकुमी करे 10 बजे ताईं जाॻियुसि। ओछिंगारी अदब जो शाहपारो हो, जिन्सी मातम हो, ढिढ पट सां शुरू थियो ऐं तोड़ ताईं ओछिगारूं ऐं घोड़ा घोड़ा हलंदी रही। दहलीअ तां माई इंदिरा जे मान में ॾिनल रेगन जी वाइट हाउस में दावत जो अखियुनि ॾिठो अहवाल नशर कयो वियो। रेगन चयो, दुनिया में अहिड़ा के बि ॿ मुल्क न हूंदा जंहिं जे विच में एॾी हिकु जहिड़ाई हुजे जहिड़ी हिंदुस्तान ऐं अमेरिका जे विच में आहे। माई इंदिरा चयो, दुनिया में के बि मुल्क अहिड़ा न हूंदा जेके हिक ॿिए खां एॾा मुख़्तलिफ़ हुजनि जहिड़ा अमेरिका ऐं हिंदुस्तान। पासे में सोशलिस्ट रकीब रूसिया न हुजनि हा त अमेरिका बहादुर अहिड़नि गुस्ताखियुनि ते हिंदुस्तान खे हूंद करटे खाई वञे हा। पर छा कजे, दुनिया में मज़दूर हारी हुकूमतूं क़ाइमु थी वियूं आहिनि। सरमाएदार सरदार वीचारा पंहिंजे सरमाएदार कैंप जी सरकश मुल्कनि खे पूरी तरह सज़ा बि त नथा ॾेई सघनि। आलमी ताक़त जो तवाज़ुन बि अहिड़ो 19-20 थियो बीठो आहे जो कंहिं सां मुंहं में वर विझी ॻाल्हाइण बि ॾुखियो थी पियो आहे।
काणियारी ॿिली कुए जी जोए, चोर जी माउ रोए घड़े में। मालूम थियो त मीम जे ज़ाल ख़ैरन सां मोटण वारी आहे, मीम जो कम बि कयो अथसि। नतीजे जी ख़बर ख़ुदा खे, बहरहाल हिकिड़ी मंज़िल तइ थी। अॼु जुमो आहे, चुप चपात लॻी पई आहे, कम बि पियो आहे। नाविल पढ़ण ते दिलि बि चए थी, पुराणा केई कम बि रहिया पिया आहिनि। किताब अधु पढ़िया पिया आहिनि, कन जा नोट अध में आहिनि, ऐं केतिरा पढ़ी नोट वठी मोटाइणा आहिनि। पर महीननि खां पिया आहिनि, सिर्फ़ु खजी आया आहिनि, वठिजनि बसि आहिनि क़ैद ऐं बंद जूं सहूबतूं काटणियूं। 30/7/1982 ईस्वी, शाम 3:30 बजा। मीम चए थो, ॿाहिरि बि झुड़ आया बीठा आहे, ॿाहिरि झुड़ लॻो पियो आहे। 2-3 ॾींहंनि खां गर्मीअ पूर करे छॾिया आहिनि। मस मस झुड़ थियो आहे, थधी हवा लॻणु शुरू थी आहे। नी असीं नैना दे आखे लॻे सरतियूं, असीं नेणनि जे चवण ते लॻियासीं। हामिद अली बेला प्यारी धुन ऐं मिठे आवाज़ में शाह हुसैन जो कलाम पियो ॻाए। सवेल बुले शाह जो सुहिणो कलाम ॿुधायई, धुन सिंधी टाइप हुई। फाज़िल वारा जेको शरबत जो शीशो वठी आया हुआ, तंहिं मां शरबत ठाहे पीतो अथऊं। मूंखे उहे शयूं वापराइण विसरी वेंदियूं आहिनि, ईअं पए ख़राब थी वेंदियूं आहिनि। मीम चए थो त अॻूणे शीशे खे यूसुफ हथ ॻंढे पूरो करे छॾियो। मूं बि हिकु दफ़े ॾिसी वरितोमांसि, लिक में खाई खाई पोस्टो थी पियो आहे। तंहिं ॾींहुं ॾिसूं त सुॾका भरियो पियो रोए। माठि कराए पुछियोसि त ॿुधाए ई न। बहरहाल मालूम थियो त जेल मां ईद ते आज़ादु न थियण करे पियो रोए। मीम चयो, जंहिं महिल बलोचिस्तान में बरोचनि खे ऊंधो टंगियो पिए मारियाऊं, तंहिं महिल न थिए रुना। बाक़ी हिते महीनो ॿ जेल में थो रहणो पवेनि त अखि तां ॻोढ़ो नथो सुकेनि। यूसुफ पंहिंजनि उन्हनि मुजाहिदीन मां आहे जन बलोच भाॻियुनि खे सिधो करण जी क़ौमी मुहिम में हिसो वरितो। मूं पुछियुसि, भला उहा का ख़बर पई त उहे बदमाश माण्हू पंहिंजे प्यारे पाकिस्तान ऐं पंहिंजी इस्लामी हुकूमत ख़िलाफ़ु छो बग़ावत करियो वेठा हुआ? चयाईं, ॿाहिरियूं हुकूमतूं खेनि पैसा ॾींदियूं हूंदियूं, खेनि तरबियत ॾींदियूं हूंदियूं। ॿुधायईं त असीं बलोच धराड़नि खे ॿधियो ईंदा हुआसीं त खां उन बाग़ियुनि जूं ख़बरूं पुछूं। हू चवंदा हुआ त असीं धराड़ा आहियूं, ॿकरियूं पिया चारियूं, असांखे ख़बर ई कान्हे त बाग़ी केरु आहिनि। वाक़ई साणनि ॿकरियूं हूंदियूं हुयूं, कपिड़ा फाटल, लीड़ूं, पेरनि में टुटल जुतियूं या सफ़ा उघाड़ा, ॾाढ़ियूं वधियल बिन बूश, पर हूंदा सभु बाग़ियुनि सां ॿिटवा। असीं खेनि आफ़ीसरनि जे चवण मूजिबि ऊंधो टंगे मारींदा हुआसीं। 2-2 3 ॾींहं मारे मारे आख़िर नाउमीद थी खेनि बेॾोही सम्झी छॾे ॾींदा हुआसीं। वेंदे महिल खेनि कुझु अटो, खंडु, चांहि जी पती बि ॾींदा हुआसीं त नाराज़ न थी वञनि। हू परियां वञी सभु शयूं ज़मीन ते हारे उन्हनि मथां लत जो निशान ठाहे वेंदा हुआ। असां पुछियोसि, भला अव्हां जो बि को नुक़सानु थियो? चए, नुक़सानु थींदो ई घणो असांजो। हू जबलनि जा वाक़िफ़ हूंदा हुआ, अलाए किथां गुम थी वेंदा हुआ। असांजा कई हज़ार माण्हू मारिजी विया। जेल जो बिन हकीने थोरी थोरी ॻाल्हि तां अखि में ॻोढ़ो। जंहिं कर्नल सज़ा ॾिनी अथसि, तंहिंजी थोरी गिला कबी त टिड़ी गुल थी पवंदो। चए, आउं छॾींदोसांसि कोन। हिते अधु क़ैदी फ़ौज मां भॻल फ़ौजी सिपाही आहिनि, अटकल 400-500 थींदा। लंगर बोटी पुंजी बाग पार्टी ऐं अक्सर सभु भॻल फ़ौजी हूंदा आहिनि। आफ़ीसरनि जे जाइनि ते बि उहे कमु कंदा आहिनि। हिते जेल वारा वीचारनि खे ॾाढो तंग कंदा आहिनि। बोरचीअ जो कमु कुंभार खाने खां ॿियो नंबर सख़्तु कमु आहे। 5-8 ॾींहं खेनि बेद लॻंदा आहिनि। चए, मानी छो ख़राबु पकी, अटो थोरो छो आहे, मानियूं पूरियूं छो न थियूं? अक्सर ग़रीब आहिनि। पंजाब जे हिसाब सां संदन ॿुढड़ा माइट वीचारा हड़ूं ॿधियो मुलाक़ातुनि लाइ दर बदर थींदा वतंदा आहिनि। हिन हुन खां अपीलूं ऐं माफ़ियुनि जूं दरख़्वास्तूं लिखाईंदा वतंदा आहिनि। सॼो ॾींहुं अखियूं दर में, केॾी महिल थी माफ़ी अचे। मतिलबु त मुड़ुस जेल जा बिन कोन्हनि, कम जा सुठा, पर घणा चोर, मर्दाना चोर, रख टपड़ ते ठहे ई कोन। ख़ासि करे खाधे जे शयुनि जा वेरी आहिनि। मूंखे ई चोथों फ़ौजी मुशक़ती बर्दाश्ती मिलियो आहे। पहिरीं नज़र जे छुटण में 15 ॾींहं हुआ त भॼी वियो। चए, 15 ॾींहं कीअं गुज़रंदा? आज़ाद कश्मीर भॼी वियो। ॿियो बहितरीन माण्हू हो, तारिक टैंकुनि जो मिस्त्री हो, अमीर तोपखाने जो हो। हीउ यूसुफ पैदल फ़ौज जो नाइक हो।
अमीर असांजे राशन जो गोश्त काढ़े पियो पीअंदो हो, बाक़ी फोग असांजो। मूं क्यास करे रखियोमांसि, पर मूंखे पोपटियूं पढ़ाए छॾियईं। न को ॿुधे न को सुणे, सॼो ॾींहुं रंधिणे में पूरियो पियो हूंदो हो। पोइ मालूम थियो त उन ॿाले ॿोले ॻोठ में 4 खून कया आहिनि। हिते मेसणो थियो वेठो हो, केसनि मां फ़ौजी असर हलाए छुटी वियो हो। हाणे डपु होसि त घर वेंदुसि त उहे कुई छॾींदमि। फ़ौज में रुॻो मलूं विढ़ंदो हो। जनाब जे कंधीअ ते कचे जो वेठल आहे, पठाण आहे, पर ॿोली सराइकी अथसि। दाऊं करे करे रतु थी पवंदो हुउसि, पर सह जूं टंगूं ॿिए 3 ॾींहं चवंदो, ॾिसो मूंखां वरंदी ॾिनी। मूं चयो माइट आहे, 5 पादर हणी कढे त वस वारो आहे। मतिलबु त टंग वरी बि मूं ते। कन खे ऑफिसर कढंदा आहिनि कि पाण ई भॼियो अचनि। तारिक केतिरा भेरा इस्तीफ़ा लिखी ॾिनी, क़बूल न पई। पोइ छा कयईं जो लेस नायक जे उहिदे बदिरां कुलनि ते लेफ्टिनेंट जूं फीथूं खणी हयाईं। सभिनी खे ख़बर त हीउ लेफ्टिनेंट कोन्हे, कूड़ियूं फीथूं हयूं अथसि, त बि क़ाइदे मूजिबि फीथुनि खे सलाम करिणो हो। हीउ सॼो ॾींहुं पियो गश्त करे ऐं सलामियूं वठे। ठक ठक लॻी पई हुई। आख़िर कोर्ट मार्शल करे वरी पागल करे इस्पताल मोकिलियाऊंसि। उते डॉक्टरनि अज़ाब ॾेई वापसि कयसि। पोइ वरी साहिब जी सरकारी गाॾी बिना इजाज़त खणी जोण सां मुलाक़ात लाइ शेखूपुरे वियो। मतिलबु त वॾा फॾा करे नौकरीअ मां पाण कढायईं। सज़ा कमाए टिड़ंदो घर वियो। अलाए छो था फ़ौज खां भॼनि। हिते कैदी ठीके ते कमु कंदा आहिनि। जेल में टीवियूं रेडिया ठहनि, उहे कंपनियूं ठहिराइनि। संदनि अंदरि कारखाना आहिनि, कुंभारखानूं बि ठीके ते ॾिनल आहे। ठीको हिकिड़ी नौजवान छोकिरीअ वटि आहे, मॉडर्न क़िस्म जी आहे। रोज़ु पतलून पाए ईंदी आहे। कैदी सॾिनसि कुम्हारिनी, यानी कुंभारिण। उहो नालो पको पियल अथसि। और डान बहतारा पढ़ी पूरो कयुमि। शायदि असुलु किताब जो फ़क़ति अधु तर्जुमो कयल आहे, उन करे ॻाल्हि विच मां ओचितो कटिजो वञे। उर्दू वारो तर्जुमो जेसीं ताईं आहे तेसीं ताईं पढ़ंदड़ जी हमदर्दी इनक़िलाबी कास्कनि बदिरां ग़ैर इनक़िलाबी कास्कनि सां रहे थी। इनक़िलाबी कास्कनि जो किरदारु अहिड़ो उभारियो वियो आहे जहिड़ो ग़ैर इनक़िलाबियुनि जो पढ़ंदड़ जे इनक़िलाबियुनि जे नुक़्ताए नज़र सां का बि हमदर्दी कान थी थिए। संदन किरदार बेजान ऐं मशीनी आहिनि। ग़ैर इनक़िलाबियुनि जा ज़िंदा चुरंदड़ पुरंदड़ ऐं रंगीन आहिनि। न वरी कासिक ॻोठनि में का बि अहिड़ी ख़ासि तबिक़ाती छिकत हाणे ॾेखारियल आहे। उन्हनि ॻोठनि खे हिकु मिसाली ॻोठु ॾेखारियो वियो आहे, जंहिंमें पहिरीं ज़ुल्म खां सवाइ पोइ का बि ग़रीब अवाम मथां चटी या मुसीबत कान ॾेखारी वई आहे। शोलो ख़ौफ़ अज़ीम फ़नकार आहे, नोबेल इनाम मिलियल अथसि। ॿिया नाविल लिखिया अथसि जिन में मथियां नुक्स कोन्हनि। हिन नाविल खे बि आलमी अदब जो शाहकार करे लिखियो वञे थो। कनि ॻाल्हियुनि में उहो उनजो हक़दार बि आहे, पर उहो हेसी ताईं पोरियत इनक़िलाबी फ़नी शाहकारनि जी कसवटीअ ते पूरो नथो अचे। हेसी ताईं उहो तरक़ी पसंदि बि कोन थी सघियो आहे। बाक़ी हिसे में उहा खोट शायदि पूरे करण जी कोशिशि थियल हुजे। ख़ुदि सोशलिस्ट मुल्कनि जे आम तख़लीक़ुनि तोड़े उन्हनि जे मञियल शाहकारनि खे बि इनक़िलाबी पोरियत फ़न जी कसवटीअ ते परखिणो पवंदो। पहिरीं इनक़िलाबी सकाफ़ती कॉन्फ्रेंस पई हले। पाकिस्तान जी नुमाइंदगी अलाए कहिड़नि बुज़ुर्गनि कई हूंदी, जमाती हूंदा, ॿियो केरु था थी सघनि। बहरहाल हीअ कॉन्फ्रेंस इंतिहाई अहम क़दम आहे। सकाफ़त जो मसइलो हिकिड़ो बुनियादी मसइलो आहे। उन में इल्मु, अदब, फ़न, तालीम वग़ैरह जा समूरा मसइला अची वञनि था। जागीरदार, सरमाएदार ऐं सामराजी सकाफ़त यानी संदन इल्मु, तालीम, अदब ऐं फ़न दुनिया जो ॿेड़ो ग़रक़ करे छॾियो आहे। उन जे तदारक बाबति सोचणु इंसान ज़ात लाइ बेहद ज़रूरी आहे। अख़बारुनि में 14 अगस्त ते असांजे सचार कौल जे पूरे ऐं यक सुखन सदर साहब तरफ़ां थियण वारी तक़रीर बाबति कयास आरायूं शुरू आहिनि। वकील गोॾे खां मथे खयो बीठा आहिनि। सरकार नामदार पोइ ते हटण जा घस पई ॻोल्हे। फ़लस्तीन जे मसइले ते बि पोइ ते हटी कुझु इज़त बचायूं आहे, पर पोइ ते हटी बि आख़िर केतिरो हटंदी। कुझु वक़्त खां पोइ शायदि वरी टांडो खणंदी, अखियूं फोटारींदी, पर हर रोज़ु संदसि अमल जे आज़ादीअ जो दाइरो तंग थींदो वञे। सियासी तरह अलिफ़ थी बीठी आहे। बाक़ी रहियो आहे रेडियो, टीवी ऐं अख़बारुनि ते कब्ज़ो ऐं ॾंडो। ॾिसूं उन्हनि सां अञा घणा महीना या साल कमु थी हलायो सघे। फिज़ा में वॾे पैमाने ते साज़िश जा ओञाण बि ॾिसजनि पिया। लीडर हज़रात जा बयान पुरस्रार आहिनि।
चए ग़ैर जमाती चूंडूं बि अखियुनि ते। बेगम साहिबा बीमार आहे, जे उहा हेॾां होॾां थी त पुठियां लीडर हूंदा, उहे बुज़ुर्ग जन अवल मुल्क खे तबाह कयो, पीपीअ खे तबाह कयो, भुटे साहिब खे फांसीअ ते टंगायो, कातिलनि जे कच्छ में वेही गद्दारीअ जा इनाम हासिल कया ऐं किरोड़नि मां अरब ठाहिया ऐं हाणे वरी सता जता थियो। बेगम साहिबा जा वारिस ऐं हॾ ॾोखी ऐं पीपीअ जा करता धरता थिया वेठा आहिनि। 31/7/1982 ईस्वी 6 बजा। सुबुह वणंदड़ आहे, दौरो ठारायोसीं पर न ॼमियो। शायदि पोइ ॼमे, ॿाहिरां घुरायोसीं त दरबान घुराइण न ॾिनो। चए आर्डर न आहे, चङो थियो, ग़रीब माण्हू, पैसा बची पिया। चयो बि मुख़्तियार हो। राति कुझु ख़ारिश महसूस थी, गोश्त खाइण करे राति जो। चांहि यूसुफ चए थो तयारु आहे। अची हमेशह वांगुरु अॼु सुबुह जो बि मीम जो कमु ॾिठो अथमि। अॼु थोरो कयो अथसि, वठि लॻायो बीठो आयांसि। हूअं पाण बि वियल कोन्हे, वेहंदो त वेठो हूंदो, न त न। उन करे ॿिए चौथे ॾींहुं थोरो वज़ कबो आहे, वरी तयारु थी वेंदो आहे। पूरो कयाई त पोइ जानण जी दरिया पंजाबी ड्रामे जे किरदार जी चवाणी 4 पैसे ते ख़र्च होणगे पर चीज़ चङी बण जाएगी। 4 पैसा ख़र्च थींदा पर शइ चङी ठही वेंदी। सुभाणे अगस्त शुरू थींदो, अञा काल्ह जुलाई शुरू थियो हो। तंहिं ॾींहुं बहार हो। वक़्तु कीअं नथो गुज़रे, पर लॻल अथसि के बीहे ई नथो। माण्हू अञा मस अचो हिन दुनिया जी का ॻाल्हि मग़ज़ में विहारे त उमिरि जी कोटा ख़तमु। यूसुफ अॼु हितां बदिली थी वियो। केतिरनि ॾींहंनि खां संदसि मीम सां न थिए पई। सॼो ॾींहुं मुंहुं सुॼायो वेठो हूंदो हो, ज़ुबान जो बि खारो। सभिनी जी दांह हुई। तंहिं ॾींहुं कंपाउंडर जी ज़रे घटि टोपी थेला ताईं। नओं मुशक़ती आयो आहे, उहो अलाए कहिड़ा रंग कंदो। जंग अॼु सियासतदाननि सां ठाह ऐं गोलमेज़ कॉन्फ्रेंस बाबति एडिटोरियल लिखिया आहिनि। ख़बर आई आहे त अमेरिका भारत खे F-16 हवाई जहाज़ ॾियणा कया आहिनि। पाकिस्तान खे 40 F-16 मिलंदा, न 80। ख़बर न आहे अॻु कहिड़ी ॻाल्हि तइ थियल हुई। ईरान इराक जंग जो नतीजो अञा ज़ाहिर कोन थियो आहे। ज़ाहिरी तरह ईरानी घणो फबिया कोन्हनि। MRD पंजाब जी साहिवाल वारे इजलास में पुलिस मुदाख़लत कई आहे। अफ़गान महाजरीन वरी मक़ामी माण्हुनि सां झेड़ो कयो आहे ऐं हिकिड़ी छोकिरी क़त्ल थी आहे। 35,000 महाजरनि खे लॾायो वियो आहे। इसरार अहमद लॻो पियो आहे। बैरूत वारो बहरान हले पियो। इंदिरा अञा अमेरिका में आहे। हिन साल जे पछाड़ीअ में रेगन ऐं ब्रेज़नेफ जी गॾिजाणी थियणी आहे। मजीद कुरैशीअ खे लिखियो वियो आहे। सुप्रीडेंट केॾांहुं ॿाहिरि वियल आहे। मालिश लाइ माण्हू घुरियो अथमि, उहो ॾस बि करे ॾिसिजे। गोरियूं खां पियो, ख़ारिश थी आहे, थोरो उन जो बि तदारक पियो करियां। उमेद त सभु ठीकु थी वेंदो। ख़मीस ॾींहुं ॾिसूं त को मुलाक़ात ते अचे थो या न। जे अचे थो त केरु।